बरनी मोहनरा चङो थियो जो तूं मिली वएं, तोखे ई ॻोल्हियूं पिया। अड़े छोरो विझो पादरनि में हथ, कुटे विहारियोसि गॾ ते त ख़बर पएसि। छोरा ॻाल्हाई छा थो, मां वॾेरो आहियां, तोखे बोतारनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ कान्हे। हिकिड़ी काल घुमाई मांइ त घर वारनि खे बि लाश कोन मिलंदई। माना तव्हां वॾेरनि ऐं भोतारनि जो दिमाग़ एतिरो ख़राब थी वियो आहे जो तव्हां वोट बि सिंधी माण्हुनि खां वठो, वरी क़त्ल बि उन्हनि खे कयो। वीचारे नाज़िम जोखियो तव्हां वॾेरनि जो छा नुक़सान कयो जो तव्हां वॾेरनि खे उनजी मासूम न्याणीअ जो बि तरस कोन आयो। ज़ालिमो सिंध जा वॾेरो, तव्हांजो वधीक इहो दादागीरीअ वारो निज़ाम हाणे कोन हलंदो। हाणे सिंध जी आवाम जागी चुकी आहे। तव्हां सरदारनि ऐं भोतारनि जा घणा ज़ुल्म बर्दाश्त कयासीं, हाणे चुप कोन वेहबो। अड़े हाउ, वात ॻाढ़ा आयो आहे असां वॾेरनि खे धमकाइण। पुट इहा ख़बर हुजे पुलिस असांजी गुलाम, MNA MPA मिनिस्टर सभु असां वॾेरनि जा पंहिंजा। असीं सिंध जा वॾेरा भल माण्हुनि जी ज़मीननि ते कब्ज़ा करायूं, भल नाक सिंध जा जोधा जवान क़त्ल करायूं। असां खां को बि पुछण वारो नाहे, तूं वरी केरु आयो आहीं जो असां वॾेरनि खे कानून तो सेखारीड़। अड़े हाउ फर्श वारे पोचे मोहनरा, तव्हां वॾेरनि खे सिंध जी आवाम वोट इन करे ॾींदी आहे जो तव्हां वॾा वॾा उहिदा खटे पोइ मामूली ॻाल्हियुनि ते मासूम सिंधी भाइरनि खे वेठा नाहक क़त्ल था करायो। तव्हां भोतारनि खे को शर्म हया ई कान्हे। अड़े छोरा वठोसि मुछनि खां गॾु अची विहारे ठोकियोसि, बेलचा आयो आहे वॾेरो थी करे।